हुकूमत निगरान वज़ीर-आज़म ला सलाह मशवरा तेज करे छड़िया। इत्तेहाद निमान में वज़ीर-आज़म हाउस में आजाणो। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ जी पार्लियामानी अगवान से मुलाकात। मुल्की सियासी सूरत-हाल निगरान सेटअप ते गालियों। पीपुल्स पार्टी बेन इत्तेहादन निगरान सेटअप बाबत वज़ीर-आज़म के पांजे मौक़िफ़ बाबत आगाह करे छड़ियो। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध जे निगरान वॾे वज़ीर लाइ अञा को बि नालो फाइनल न कयो वियो आहे। असेंबली टुटण खां पोइ 3 ॾींहनि अंदरि कंहिं नाले ते इतफ़ाक़ थियण जो इम्कान आहे। वफ़ाक़ी सरकार सां 3 अस्पतालुनि जी मुंतक़िली बाबति मुआहिदो थी वियो आहे। सिंध सरकार एडवांस में 3 महीननि जो कमु करे छॾियो आहे। 3 महीननि खां पोइ वापसि अची वधीक तेज़ीअ सां कमु कयो वेंदो। सिंध में पाणी जी खोट, एतबार न करण जोगा वकरा ऐं मौसमियाती तब्दीली वारा मामला हसास आहिनि। आलमी आबादी में मुसलसल इज़ाफ़े सबब पानी की घुर्ज में भी इज़ाफ़ो थींदो पियो वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नई वाटर पॉलिसी जो इफ़्तिताह करे छॾियो। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त कॾहिं बि ज़ाती मफ़ादनि लाइ फ़ौजी सरबराहनि सां मुलाक़ातूं न कयूं आहिनि। ताना मिलंदा आहिनि। एस्टेब्लिशमेंट जो माण्हू आहे, पर को बि फ़र्क़ु नथो पवे। पंहिंजी सियासी ज़िंदगी में संदसि केतिरनि ई फ़ौजी सरबराहनि सां मुलाक़ात थी आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर वॾी कमिटमेंट जो मुज़ाहिरो कयो। मुल्की तरक़ी ख़ुशहाली लाइ ॾुखिया फ़ैसिला करणा पवंदा आहिनि। पाकिस्तान ऐं ईरान विच में 5 सालनि जे स्ट्रेटेजिक मुआहिदे ते सहियो। मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधीक मज़बूत कंदे इत्तफ़ाक़। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त ग्वादर खे बिजली जी फराहमी में ईरान अहम किरदारु अदा कयो आहे। ईरान सां मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार महीननि दौरान हुकूमत मिली ऐं मईशियत बहितर करण लाइ कमु कयो आहे। इस्लामोफोबिया जे ख़ात्मे लाइ सभिनी खे किरदारु अदा करणो पवंदो। मुस्लिम लीग नून जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ जी जज जी घरवारी जे तशद्दुद जो शिकार नीगरीअ जी अयादत। संदसि चवणु आहे त नीगरी ते वेशां तशद्दुद करण खां पोइ तेज़ाब हारे साड़ियो वियो आहे। ॿारनि जे मुलाज़िम ते पाबंदीअ ते क़ानून ते अमल कयो वञे हा त वाक़ियो पेश न अचे हा। क़ौमी क्रिकेट टीम जी वनडे वर्ल्ड कप में शमूलियत सिक्योरिटी ज़मानत सां मशरूत। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि क़ौमी टीम भारत मोकिलण बाबति कमेटी जो इजलास। क़ौमी टीम भारत मोकिलण या न मोकिलण बाबति क़तई फ़ैसिलो वज़ीर-आज़म शहबाज शरीफ कंदो। गंबट में मामूली ॻाल्हि तां भाउ तां भेण भाॼी बेदर्दीअ सां क़तल। ॻोठ वॾा वातनी में जवाबदार सीमा ऐं ख़ुशी गांगरो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। ठुल वेझो ॻोठ सिकंदराबाद में नांग जो कखियल नीगर फोत। ॿारड़े फिदा खोसे अस्पताल में वैक्सीन न मिलण सबबि तड़पी दम ॾिनो। संदसि मर्द घर पहुचण ते कोहराम अची वियो।